अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। स्पोर्ट न्यूज़ शामिल कंदासीं धाॿेजि खां। धाॿेजि जे कुदरती स्टेडियम फुटबॉल ग्राउंड में जे लाल ऐं वाईपीसी में सख़्तु मुक़ाबलो थी गुज़रियो। सख़्तु मुक़ाबले खां पोइ जे लाल 2 गोलनि तां वाईपीसी खे शिकस्त ॾिनी। इन मौक़े ते महिमान ख़ासि हुज़ूर क़लहूड़, पीपी यूसी ڀنڀور जे सदर रहीम ख़ान शोरो, पीपी यूसी धाॿेजि जे सदर सक़ंदर पनहور ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त रांदियुनि सां इंसान सेहतमंद रहे थो। इन्हनि सां ई माण्हुनि में محبت ऐं ڀائيچارو पैदा थिए थो। मैच खटंदड़ टीम खे मैच जे मेज़बान ऐं महिमाननि इनामनि सां नवाज़ियो। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, टीएन न्यूज़।